वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करण न विसारींदा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन में तव्हां सां गॾु। अॼु असां पंहिंजे किचन में ठाहे रहिया आहियूं आलू मटरनि जो पुलाव। मुंहिंजे चांवर आहिनि ही 1 किलो बासमती चांवर आहिनि। मूं तक़रीबन अधु कलाक पहिरियां पिसाए रखिया आहिनि। बसर, टमाटा, थूम, अदरक, सावा धाणा, सावा मिर्च, मटर ऐं पटाटा। 1 किलो पटाटा आहिनि ऐं पाव मटर आहिनि मुंहिंजा छिलियल पाव आहिनि, हूअं उहे बि 1 किलो आहिनि। अचो त मुंहिंजी हंडी बि गरम थी वई आहे त शुरूआत कयूं। त नाज़रीन, ये ॾिसो मुंहिंजी देगड़ी बिल्कुलु गरम थी चुकी आहे ऐं हीअ आहे तेल। इन में मूं तक़रीबन मुनो कोप तेल विधो किलो चांवरनि में मूं, छो त पुलाव में तेल ज़्यादा हूंदो आहे। तेल ज़्यादा न हूंदो त चांवर चिपकंदा ऐं पुलाव सही न ठहंदो। हाणे बसर मां पचाईंदसि पर बिल्कुलु ॻाढ़ा न कंदसि, पर थोड़ा पचाईंदसि मां। नाज़रीन, ही मां तकड़ में तव्हांखे ॾेखारण विसारे वेठसि। या सौंफ, हिकिड़ो नंढो चांहि जो चमचो अछो जीरो, हिकिड़ो नंढो चांहि जो चमचो, हीअ आहे तेज़ पत्तो ऐं 3-4 कारा मिर्च आहिनि, हिकिड़ो वॾो फोटो आहे, 2-3 लौंग आहिनि ऐं हिकिड़ो अधु स्टार आहे ऐं हीअ आहे हिकिड़ो चमचो कारो जीरो। त नाज़रीन, मुंहिंजा बसर बि तयारु आहिनि। मां हिन पुलाव जा तेज़ बसर न कंदसि। हर हिकु पुलाव जे लाइ पंहिंजी पंहिंजी अलॻि जेको आहे थिए थी। ऐं हिन जी आहे त हिन जा बसर सभु मां ॻाढ़ा न कयां। हिन में हाणे मां विझंदसि थूम अदरक, जेको हिकिड़ो चमचो पिसे रखियो आहे। हिनखे थोरो मां फ्राई कंदसि तेसिताईं मुंहिंजा बसर पची वेंदा बिल्कुलु। हाणे हिन में उहो जेके साबित गरम मसालो मूं तव्हांखे ॾेखारियो उहो सभई विझंदसि। हिन जी बाहि मूं हींअर बिल्कुलु हल्की करे छॾी आहे ऐं हिन में विझंदसि मां टमाटा। टमाटा मुंहिंजा 2 आहिनि, थोड़ा वॾा आहिनि, इन करे तव्हांखे शायदि ज़्यादा नज़र था अचनि। जेकॾहिं नंढा आहिनि त 4 खनि विझो। ॿ चमचा भरे मूं ॻाढ़नि मिर्चनि पाउडर जा विधा आहिनि हिन में। हिकिड़ो चमचो हल्दीअ हेड जो विधो आहे मूं। ॾेढ चमचो मूं लूण जो विधो आहे हिन में। मीठा गरम मसालो मां हिन में ॿियो कुझु न विझंदसि। मूं हिन में साबित गरम मसालो मां विझी चुकी आहियां। हिन में विझंदसि मां बिल्कुलु थोरो पाणी, जीअं मुंहिंजा टमाटा जेको आहे थोरा ॻरनि नरम थियनि। 2 मिंट हिनखे मां ढक लॻाईंदसि। त नाज़रीन, हिनखे मूं 2 मिंट ढक ॾिनो आहे। हीअ ॾिसो मुंहिंजा टमाटा बिल्कुलु नरम थी विया आहिनि। नरम थिया बल्कि ॻरण जे लॻभॻि आहिनि ऐं मसालो ॾिसो। हाणे हिन में विझंदसि मां पटाटा। मूं नंढा पीस कया आहिनि, तव्हांजी पंहिंजी पसंदि आहे। तव्हां चाहियो त हिन खां वॾा पीस करे सघो था, पटाटनि जा टुकड़ा नंढा बि करे सघो था। सुठे तरीक़े सां पटाटनि खे मां भुञंदसि। वरी बि 2 मिंट मां हिनखे ढकी लॻाईंदसि। त नाज़रीन, हिनखे 2 मिंट ई मूं ढके रखियो आहे ऐं हीअ ॾिसो मुंहिंजा पटाटा बिल्कुलु भुॼी विया आहिनि। ऐं हूअं बि नवां पटाटा आहिनि, हिननि में पाणी विझण जी भुॼण वक़्तु ज़रूरत न आहे।
ये उहे ई जल्दी ॻरी ॾींदा मुंहिंजो भुॼी वियो आहे मसालो पटाटा त हाणे मां हिन में विझां थी चांवरनि जो पाणी मुंहिंजो 1 किलो चांवर आहिनि त मां पाणीअ जो हुन में एतिरो ई विझंदसि ऐं मुंहिंजा चांवर यानी कलाकु तक़रीबन जेको आहे न भुॻल आहिनि पिसियल आहिनि सॉरी इन करे मूंखे पाणी घटि विझणो पवंदो हाणे मुंहिंजो पाणी जेसि ताईं उबरे त नाज़रीन ही ॾिसो मुंहिंजो पाणी बिल्कुलु उबरी वियो आहे हिन में हाणे मां विझंदसि मटर मटर उहे ई नरम हूंदा आहिनि हिननि खे एॾे पचाइण जी ज़रूरत कोन्हे घणो पचायो त उहे तंहिंखां पोइ पीला थी था वञनि ऐं चांवर ऐं हिते ई हिन में मां विझंदसि ही 2 लीमा मूं कटे रखिया आहिनि उहे मिर्च आहिनि 3-4 मिर्च आहिनि जेके मूं अधु करे रखिया आहिनि ऐं अधु ॻठी धाणनि जी आहे जेका मूं कटे रखी आहे पुलाउ थींदो ई उहो आहे त उन में हर शइ जो ज़ाइको अचणु खपे हिनखे हल्के हथ सां मां घुमायां थी जो मुंहिंजे चांवर पिसियल आहिनि काफ़ी देरि खां त उहे टुटनि न जीअं वरी मां हिनखे ढक लॻाईंदसि त जीअं हिननि जो पाणी घटिजे त नाज़रीन ही मुंहिंजा चांवर ॾिसो बिल्कुलु तयारु आहिनि दम ते अचण लाइ खाइण लाइ न हिननि खे मूं एॾो नाहे हिलायो ऐं हाणे मां हिननि खे लॻाईंदसि दम ते कपिड़ो लॻाइण ज़रूरी आहे चांवरनि ते मां चांवरनि खे दम पंहिंजे उन ई बाहि घटि करे लॻाईंदी आहियां तव्हां जेकॾहिं चाहियो त तओ बि रखी सघो था तक़रीबन 10 मिंट बसि हिननि खे दम ईंदो मुंहिंजा चांवर तयारु त नाज़रीन ही मुंहिंजो आलू मटर पुलाउ बिल्कुलु तयारु आहे हाणे मां तव्हांखे प्लेट डिश आउट करे ॾेखारियां थी नाज़रीन मूं हीअ प्लेट तव्हांजे लाइ तयारु कई आहे उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी ज़रूरु तव्हां ट्राए कजो हीअ बहितरीनु आहिनि चांवर अगरि तव्हांखे पसंदि अचनि था त मूंखे शेयर कयो लाइक कयो सब्सक्राइब कयो दुआउनि में यादि कंदा सदाईं गॾु अल्लाह हाफ़िज़